दोस्तों हींअर असां मालमो ट्रेन स्टेशन तां कोपेनहेगन ट्रेन स्टेशन वञी रहिया आहियूं। इहो हुनजो ट्रेन ट्रैक आहे। किन तरह रश लॻी पिया, ट्रेन इन तरफ़ ते ईंदी। हीउ सफ़र एॾो परे जो कोन्हे, ईअं विच में समुंड जो किनारो आहे। हिकिड़ी साइड ते मालमो आहे, ॿी साइड ते कोपेनहेगन आहे। 3 खां 5 मिनट जो सफ़र रहंदो टोटल। ॾिसूं था इहा जर्नी कीअं थी रहे ऐं तव्हांखे घुमायूं था। ट्रेन हींअर रवानगी थी आहे मालूम खां कोपेनहेगन लाइ। दोस्तों कोपेनहेगन जी ट्रेन एयरपोर्ट जी ट्रेन स्टेशन आहे जेका मालमो खां कोपेनहेगन सेंट्रल जे रस्ते ते अचे थी। दोस्तों कोपेनहेगन सेंट्रल ट्रेन स्टेशन ते पहुची चुका आहियूं। ही ट्रेन जा ट्रैक आहिनि। ये ट्रेनूं आहिनि हितां जी शानदार क़िस्म जूं फास्ट। दोस्तों ये कोपेनहेगन इंटरनेशनल ट्रेन स्टेशन अंदर आहे। ट्रेन अचे पई। ट्रेन जो तव्हां ॾिसी सघो था इंजन सभु इलेक्ट्रिक ट्रेनूं। सीटूं बि नंढी डबल डेकर वांगुरु हेठि मथे सीटूं आहिनि। दोस्तों ही कोपेनहेगन डेनमार्क ट्रेन स्टेशन आहे। तो कीअं ट्रेनूं बीठियूं आहिनि वञण लाइ, कुझु अचनि पियूं वञनि पियूं, पैसेंजर बीठा आहिनि। हीअ अथव कोपेनहेगन जी ट्रेन स्टेशन जो ॿाहिरां मंज़र। बिल्डिंग जो स्टाइल उहो ई आहे जेको असां वटि हैदराबाद जी या वॾी ट्रेन स्टेशनूं आहिनि, जीअं लाहौर जी थी वई, कराची जी थी वई, ओड़े क़िस्म जी। जेकी मशहूरु कोपेनहेगन ट्रेन स्टेशन। अंदरां खां असां हीअं ॿाहिरि निकिता आहियूं, ज़बरदस्त हुई। तो हीउ साम्हूं जेको नज़र अचे पियो टिवाली गार्डन कोपेनहेगन डेनमार्क, उन तरफ़ वञी रहिया आहियूं हींअर ॿारनि जे झूलण लाइ। हिते ॾिसो माण्हू कीअं साइकिलूं पिया हलाइनि। दोस्तों टिवाली गार्डन जेको जेकी मशहूरु कोपेनहेगन जो मेन पार्क आहे, उन जी एंट्रेंस आहे। टिवाली गार्डन कोपेनहेगन डेनमार्क ॿारनि जी एक्टिविटीज़ लाइ बहितरीनु जॻह। टिकट जे हिसाब सां केस 99 करोना डेनिश करोना जी प्राइस आहे पर डे जी। बिज़ी वारे ॾींहं में टिकट महांगी आहे, आम ॾींहं में टिकट सस्ती आहे। राइड्स ऑलमोस्ट साॻियूं राइड्स आहिनि जेके हर जॻह ते दस्तियाब आहिनि। तो राइड्स में कोई घणो फ़र्क़ु कोन्हे को। मुख़्तलिफ़ मुल्कनि जा झंडा, ड्रॉप करण वारी राइड्स इन साइड ते काफ़ी वॾो पार्क ठाहियो अथनि, जंहिंमें घटि में घटि 80 खां 90 राइड्स आहिनि मुख़्तलिफ़ एज जे हिसाब सां। अॼु ख़ुसूसी तौर ते हिननि डॉग्स पे रखियो आहे। इहो मक़सदु आहे त उहे माण्हू जेके कुतनि खे घर खणी अचणु चाहिनि था उहे अची सघनि था।
दोस्तों चाइना टाउन में पहुंच चुका हूँ टिवाली गार्डन चाइना टाउन और हिस्सों खतरनाक का मज़ो बचन तो सवाल पूछा टिवल पार्क कोपेनहेगन घूम रहे हैं दोस्तों टिवली गार्डन के अंदर ये स्टेज ठहला गाना म्यूजिक के हवाले से हेदा ॿारनि जी सॼे पार्क में घुमण लाइ नंढड़ी ट्रेन ठहियल आहे दोस्तों पानी की राइडन वांगुर ही राइड हिकु अधु पानी में आहे अधु आसमान ते आहे हिन ॿारनि लाइ एक्टिविटी तौर ते ॾाढी बहितरीनु आहे पानी की कॉम्बिनेशन ॿेड़ी सां ऐं ॿेड़ी की कॉम्बिनेशन जहाज़ में मथे हिन जो मिलाप आहे